मुमताज मोलाई मुमताज मोलाई मुमताज मोलाई दोस्तों आउं तव्हांजो पंहिंजो मोलाई हबीब सुमरो जी त मां तव्हांजी सबा शाह ही ख़ासि वीडियो किंग ऑफ सिंध मुमताज मोलाई जे पोयां जेके पिया आहिनि उन्हनि जे लाइ आहे। किंग ऑफ सिंध मुमताज मोलाई हिकु लेजेंड फनकार आहे जेको उनखे सिंध न बल्कि पूरी दुनिया थी ॿुधे। हुन असांजो नालो बहितरीन नमूने रोशन कयो आहे। नंढपिण खां ई वठी उन शाइरी जी महिनत करे हू पंहिंजो उरूज ते आयो आहे। त ख़ुदा रा महिरबानी करे मुमताज मोलाई जे बारे में घटि वधि न चओ। मां मुमताज मोलाई साहब लाइ लफ़्ज़ उन्हनि जी तारीफ़ में उन्हनि जी शान में चवणु चाहियां पई त मुमताज मोलाई साहब उहे हस्ती आहिनि जंहिं असांजी सिंध अमर खे इंटरनेशनल लेवल ते इज़त ॾियाराई। हम सिंध में रहने वाले हैं मेहमान नवाज़ है बिल्कुल अहिड़ो माण्हू जे करे असांजी कंट्री छॾे करे वञे त यार ॾाढी अफ़सोस जहिड़ी दुख थिए थो। बिल्कुलु जीअं त मोलाई साहब तव्हांखे चयो त मुमताज मोलाई साहब सॼी ज़िंदगी गुलकार इंडस्ट्री खे ॾिनी ऐं पंहिंजे दिलि मां पंहिंजे दिमाग़ मां ख़ूबसूरत मोती अल्फाज़ गाननि में लिखी करे उन्हनि खे शाइरी जो अंदाज़ ॾेई करे ऐं वॾनि आर्टिस्टनि खे वॾनि गुलकारनि खे उन्हनि पंहिंजी शाइरी पेश कई। जेकॾहिं अल्लाह ताला उन्हनि जो अॼु ॾींहं फेरिया आहिनि त पोइ सारोटनि खे सार छो थो थिए। चंड चमकंदो रहंदो दुनिया ॾिसंदी रहंदी। मुमताज़ मोलाई साहब तव्हां काॾे बि न वञिजो सख सिंध के यतीम न करे वञिजो। तव्हांजा गाना ॿुधी करे तमामु उदास दिलि तमामु उदास अखियूं तव्हांजा गाना ॿुधी करे चहिरे ते मुर्क अची वेंदी आहे, अखियुनि में हिकु खिल अची वेंदी आहे, हिकु दिलि खे तसल्ली मिली वेंदी आहे। सो प्लीज़ तव्हां काॾे बि न वञो। तव्हां हमेशह जिथे बि रहंदो जिते बि रहंदो तव्हां सिंध वासियुनि ते न पूरे पाकिस्तान जी दिलनि ते राज था कयो। तव्हां बादशाह आहियो। बिल्कुलु किंग ऑफ सिंध मुमताज मोलाई हिकु लेजेंड फनकार आहे। किंग ऑफ सिंध मुमताज मोलाई सभिनि जी दिलनि ते राज करे थो। तव्हांजी दिलनि ते असांजी दिलनि ते मुमताज मोलाई पूरी सिंध में छा बल्कि पूरी दुनिया में राज करे थो। हींअर त मुमताज मोलाई जा गाना जेके उर्दू ऐं जेको आहे सराइकी ट्रेंडिंग में था हलनि। जी बिल्कुलु जीअं त असांजी सिंध खे मोलाई साहब सराहियो आहे त सिंध जा महिमान नवाज़ हूंदा आहिनि, तमामु महिमान नवाज़ी जे एतबार सां सुठा हूंदा आहिनि ऐं असांजी दुआ आहे त मोलाई साहब तव्हां जिथे बि रहो ख़ुशि रहो आबाद रहो, चंड सितारनि वांगुरु चमकंदा रहो, गुलनि वांगुरु चहकंदा रहो, चिड़ियनि वांगुरु महकंदा रहो। असां तव्हां सां गॾु आहियूं सदाईं। तव्हां सफ़ा मुरकंदा रहो छो त जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि उहे पंहिंजा दर्द लिकाए ॿियनि खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदा आहिनि। त महिरबानी करे तव्हां बि ॿियनि खे ख़ुशि रहणो पंहिंजी ख़ुशी में, छो जे करे उहे असांखे ख़ुशि रखनि था ऐं अहिड़ियूं सारियूं ख़ूबसूरत शाइरियूं ख़ूबसूरत गाना खणी असांखे ख़ुशि कंदा ऐं असां बि तव्हांखे ख़ुशि कयूं था। मुमताज मोलाई जे पोयां न लॻो ख़ुदा रा यू मुमताज मोलाई किंग ऑफ सिंध मुमताज मोलाई मुमताज मोलाई मुमताज मोलाई मुमताज मोलाई। जी अस्सलाम वालेकुम। जी तो मां सबा शाह मां मुमताज मोलाई साहब लाइ लफ़्ज़ उन्हनि जी तारीफ़ में उन्हनि जी शान में चवणु चाहियां पई त मुमताज मोलाई साहब उहे हस्ती आहिनि जंहिं असांजी सिंध अमर खे इंटरनेशनल लेवल ते इज़त ॾियाराई। हम सिंध में रहने वाले हैं मेहमान नवाज़ है। बिल्कुल अहिड़ो माण्हू जे करे असांजी कंट्री छॾे करे वञे त यार ॾाढी अफ़सोस जहिड़ी दुख थिए थो। मुमताज मोलाई साहब यकीन कयो मां ज़ाती तौर ते जेकॾहिं ॻाल्हि ॿुधां त हालांकि मां कॾहिं तव्हां सां मुलाक़ात बि नाहे कई लेकिन ख़्वाहिशमंद आहियां प्लीज़ पाकिस्तान छॾे न वञिजो ऐं सिंध वासी तव्हां सां ॾाढी असांखे छोरो ॿार न करे वञो मोलाई, असांखे अकेलो करे न वञो प्लीज़। तव्हां ईअं ई ख़ुशि हुजो आबाद हुजो, अलाह कंदो तव्हांखे कोसो वाह बि न लॻंदो। ईअं ई ॻाईंदा रहो चहकंदा रहो ऐं दुश्मननि जे हामनि ते मुंहुं ॾरींदा रहो। ओके।